सदर बिशप चर्च ऑफ पाकिस्तान ऐं बिशप ऑफ रायवन डॉक्टर आज़ाद मार्शल जो GHQ जो दौरो ISPR मूजिब आर्मी चीफ सां डॉक्टर आज़ाद मार्शल 13 रुकनी वफ़द सां गॾु मुलाक़ात करे गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं मज़हबी भाईचारे जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट कई। मसीही बिरादरी पारां अक़लियतुनि खे महफ़ूज़ माहौल फ़राहम करण में पाक फ़ौज जी काविशुनि जी तारीफ़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी तरक्की ऐं भलाई वारनि कमनि में मसीही बिरादरी जी ख़िदमतुनि जी वाखाण कंदे चयो आहे त मज़हब मुआशरे में कंहिं खे क़ानून में हथ में खणण जी इजाज़त नथो ॾेई सघे। कायदे-ए-आज़म जो विजन हो त मुल्क मुतहद थिए ऐं तरक्की करे। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जो कराची पुलिस ऑफिस जो दौरो सीनियर पुलिस ऑफिसरनि सां गॾिजाणी स्ट्रीट क्रिमिनल्स, मंशियात फरोशन, कब्ज़ा माफ़ियाउनि समेत कानून जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायुनि खे तेज़ करण लाइ गॾियल हिकमत अमली तैयार करण ऐं कराची शहरनि मां गैर क़ानूनी तौर रहंदड़ परडे॒हियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे यकीनी बणाइण जी हिदायत। हारिस नवाज़ जो चवणु आहे त समाज दुश्मन अंसरनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दमनि खे वधीक तेज़ करण जी ज़रूरत आहे। निगरान घरू वज़ीर सीनियर पुलिस ऑफिसरनि खे लाॻापियल ज़िलनि जे थाणनि जो दौरो करण ऐं अफ़रादी क़ुव्वत तोड़े हथियारनि जी जांच पड़ताल करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त कराची सेफ सिटी प्रोजेक्ट शहर लाइ हिकु अहम मंसूबो आहे। निगरान सूबाई हुकूमत कराची सेफ सिटी मंसूबे ते अमल दरामद लाइ पुरज़म आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर 1 साल खां पंहिंजी ड्यूटी ते गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे नौकरियुनि तां फ़ारिग़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। सेक्रेटरी स्कूल एजुकेशन खे 7 ॾींहनि अंदरि समूरनि स्कूलनि में निसाबी किताब फ़राहम करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन जो इजलास। स्कूल एजुकेशन बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर जो चवणु आहे त उस्तादनि जी सिर्फ़ हाज़िरी काफ़ी नाहे, उस्तादनि खे शागिर्दनि जी तरबियत ऐं पढ़ाइणु अचणु घुरिजे। उस्तादनि जी चूंड खे वधीक बहितर बणाइणो पवंदो। 25,000 उस्तादनि जी IBA ज़रिए सिलेक्शन थी चुकी आहे, पर आम चूंडुनि सबबि उन्हनि जी मुक़ररी खे रोकियो वियो आहे। उन सिलसिले में इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाईंदासीं। निगरान वॾे वज़ीर इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाइण जो हदफ़ चीफ सेक्रेटरी खे ॾेई छॾियो। ऐं पंहिंजे ज़हन मां इहो तसवुर ई कढी छॾियो त सुप्रीम कोर्ट मां तारीख़ वठण जो रुझान हलंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सुप्रीम कोर्ट में ज़मीन जे तकरार बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट में इल्तिवा हेठि केसनि जो अंगु तमामु घणो आहे। हितां त 1 तारीख़ ते नोटिस ऐं 2 तारीख़ ते दलील थियणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट में को केस अचे थो त उन जा समूरा काग़ज़ पूरा हुजणु घुरिजनि।